पी पी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रिवायती सियासतदाननि में मसला हल करण जी अहलियत ई नाहे। डेरा इस्माइल खान में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त DI खान सां 3 नस्लनि जो रिश्तो आहे। क़ाइदे अवाम बि हितां इलेक्शन विढ़ियो आहे ऐं शहीद बीबी DI खान में ईंदी रहंदी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी JUI जो नालो वठण खां सवाइ तनक़ीद कंदे चयो आहे त अॼु सिज बि निकितो आहे ऐं मौसम बि सही आहे। उन जो छा थींदो जेके थधि सबबु इलेक्शन विढ़ण नथा चाहिनि। 8 फरवरी ते DI खान में तीरनि जी बरसात थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांजो मुल्क ॿीहर ख़तरे में आहे। रिवायती सियासतदाननि में मसला हल करण जी अहलियत नाहे। पीपल्स पार्टी पाकिस्तानी अवाम खे अकेलो न छॾींदी। हुन चयो त जिन दहशतगर्दनि खे आज़ादु करायो उहे ॿीहर कर खणी रहिया आहिनि। मुआशी बहरान ऐं दहशतगर्दी जो ख़तरो आहे। हुन चयो त बोर सबबु DI खान सिंध ऐं बलोचिस्तान खे नुक़सानु पहुतो। अॼु बि DI खान जा बोर मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुकूमत में अची उन्हनि खे पका घर ठाहे ॾींदासीं। हुन चयो त रुगो पीपल्स पार्टी आहे जेका 3 नस्लनि खां आवाम जी नुमाइंदगी करे रही आहे। बाक़ी समूरियूं जमायतूं अशरफिया जूं नुमाइंदगी करे रहिया आहिनि। हुन चयो त अवाम सां वाइदो कंदे चयो आहे त जेकर हुकूमत मिली त अवाम जी आमदनी ॿीणी करे ॾेखारींदासीं ऐं हक़दार अवाम खे 300 यूनिट ताईं बिजली मुफ़्त ॾींदासीं ऐं ग़रीब अवाम लाइ 3 लख घर ठाहींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध में 20 लख घर ठाहे रहिया आहियूं। औरतुनि खे मालिकाना हक़ ॾियारींदासीं। वाइदो आहे त DI खान में औरतुनि खे यूनिवर्सिटी ठाहे ॾींदासीं। हुन चयो त पाकिस्तान जी अवाम खे अहिड़ो नज़रियो ऐं मंशूर घुर्जे जंहिंसां उन्हनि जी तकलीफ़ुनि में घटिताई अची सघे। पर पाकिस्तान जी परेशानियुनि जो एहसास टाइबन वारनि समेत कंहिंखे बि नाहे। जो पाकिस्तान की आवाम की आमदनी है इसमें ना सिर्फ मैं इजाफा करके दिखाऊंगा मगर इंशाअल्लाह ताला मेरा आपसे वादा है कि इसको दुगनी करके दिखाऊंगा। मेरा दूसरा वादा ये पाकिस्तान के गरीब अवाम के लिए कि पाकिस्तान के अवाम जो हकदार है जो डिजर्विंग है इनको इंशाअल्लाह ताला मैं 300 यूनिट तक मुफ्त बिजली पहुंचाऊंगा। मुफ्त बिजली। तीसरा मेरा वादा ये कि हम पाकिस्तान के गरीब अवाम के लिए बेघर अवाम के लिए मैं 30 लाख घर बना के दूंगा। और ये वैसे वादा नहीं जैसे वो दूसरा जमात वादा करते थे। ये मैं सिंध के सैलाब मुतासरीन के लिए 20 लाख घर बना रहा हूं। सिंध में ये 20 लाख घर ना सिर्फ बन रहे हैं पक्का घर इनको दिए जा रहे हैं मगर उन घर में रहने वाले खवातीन को मैं मालिकाना हकूक दिलवा रहा हूं। तो आप डेरा इस्माइल खान के सैलाब मुतासरीन को बताएं कि मैं ना सिर्फ उनको पक्का घर बना के दूंगा मगर इंशाअल्लाह ताला उनके मालिकाना हुकूक भी उनको मैं ना सिर्फ उन घर में दूंगा मगर साथ साथ अब ये बात तमाम कच्ची आबादियों में पहुंचाए। पूरे पुख्तूनख्वा में जितने भी कच्ची आबादियां हैं उनको ये मेरे पैगाम पहुंचाए कि मैं इंशाअल्लाह ताला तमाम कच्ची आबादियों को ना सिर्फ रेगुलराइज करूंगा मगर वहां रहने वालों को भी मालिकाना हुकूक दिलवाऊंगा।